सही मुतालबो असांजो इहो आहे त जीअं टाउन चेयरमैन करप्शन में मुअतल थियो आहे, जांच शुरू थी आहे, त उन टाइम खां वठी हितां जे टाउन जी जेका चार्ज आहे DC साहब ऐं टाउन ऑफिसर वटि आहे। त असांजो इहो मुतालबो आहे त जॾहिं उन खां पोइ पहिरियां ई जॾहिं हिते गंद किचिरो को बि तरक़ियाती कमु न थियो त असांजा हींअर DC ऐं टाउन ऑफिसर के बि बुनियादी मसइला हल कोन कया आहिनि। जॾहिं त असांजा स्कूल तइलीम तबाह आहे, असांजो इस्पतालूं तबाह आहिनि, असां वटि न त गैस आहे, न त पाणी आहे, न त बिजली आहे। सिंधू दरिया असांजे कंधी सां वहे पियो थो ऐं जेको असांजो आहे कराची वाह उहो असांजे पेट मां वहे पियो थो। त उन जे बावजूदि असांखे पीअण जो साफ़ु पाणी कोन्हे को। त असांजा इलाइक़े जा माण्हू हिते टाउन चेयरमैन वटि वञनि था, DC वटि वञनि था, त उहे सिर्फ़ु दिलासा आसरा ॾेई मोटाए था छॾनि। हींअर बि ताज़ो अब्दुल्ला चावड़े जे ॻोठ में असांजो जबल जमाली VDA जो इंचार्ज आहे, उन जो पुटु रहीम बख़्श जमाली ऐं असां गॾिजी पब्लिक हेल्थ वटि मलक असद सिकंदर साहब जे बंगले ते वञी उन्हनि खे शिकायत कईसीं। उन खां पोइ पब्लिक हेल्थ खे एप्लीकेशन ॾेई रिसीव कराईसीं। DC साहब खे अर्ज़ु कयोसीं त बाबा हीअ अब्दुल्ला चावड़े जे पाणी जो मसइलो आहे, असांजे पाणी जो मसइलो हलो कयो वञे। त उन खां पोइ उन्हनि लाॻापियल अमलदारनि ऐं MPA चूंडियल टाउन ऑफिसर खे हुकुम कयो, पोइ लिखत में कयो या ज़बानी कयो त जेको सो हिननि जो मसइलो हल कयो। पर उन टाउन ऑफिसर बजाए मसइलो हल करण जे हिकु असांजे मुअज़्ज़िज़ शहरी जबल जमाली खे घटि वधि ॻाल्हाए गंदगार करे उतां जेको सो वापसि मोकिलियो ऐं उन सां गॾोगॾु NC दाख़िल कराए एहतिजाजनि जो सिलसिलो जारी कयो। असीं चऊं था त शर्म अचणु खपे इन टाउन ऑफिसर खे ऐं उन्हनि लाॻापियल ऑफिसरनि खे। जीअं वज़ीर आला सिंध असांजे शहीद रांझाणी जे लाइ ऐलान कयो त हिननि जूं जेके फ़ोनूं या हिननि जा हुकुम बि असीं उन्हनि वांगुरु सम्झूं था त हे सिर्फ़ु मयारी